नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त क़ंधकोट में खबर दींदा आलूं तो क़ंधकोट लग राणो स्टाप का एलशे वैंदड़ रोड तबाही जो शिकार चونڈيل नमائंदा गुम जडे त जरूरत न गाल जी आहे त यो रोड घणन गोठन के मिलाए तो ही रोड ज़बून हाली जो शिकार है। 10 साल गुजरण बावजूद पोए भी इन वक्त ताईं के भी ऑफिसर जे कन ते काजू भी नथो चवे। हितां जा आला अमलदार अगो निंड सुतल आहिनि। हितां जा MNA ऐं MPA वोट वठी वनी सीट ते वेठा आहिनि, पर के भी इन वक्त को भी तरक्याती कम मिठे पानी रोड रस्तो मुहैया नाहे कयो। हितां जा कामोर तक जी अवाम ॾे अख खणी बि निहारियो नाहे। हितां जे रवासिन DC कश्मीर मुनवर अली मिठियाणी खां घुर कई आहे त नोटिस वठी रोड राणी स्टाप खां वठी एलशे ताईं रोड ठाहियो वञे त हितां जी अवाम सुख जो साह खणी सघे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।